नाज़रीन, आदिलपुर वेझो ॻोठु सूमर ट्रगड़ में इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले सां तफ़सीला पेश आहे माजिद कलवड़ जी रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं आदरपुर लॻो ॻोठु सूमर ट्रगड़ में, जिते इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां हिकु मातमी जुलूस बरामद थियो आहे। मातमी जुलूस में मुख़्तलिफ़ हंधनि खां अज़ादार पहुता आहिनि। अचे तो मौजूद अज़ादारनि ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक छा चवणो आहे? असांजी यादि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सन 61 हिजरी में जेकी करबला जे मैदान में ॾेई करे नाने जे दीन खे बचायो ऐं उनजी तौहीद खे बचायो, ऐं जेको उते ज़ुल्म थियो ऐं उन जे मथां जेको ज़ुल्म कयो वियो उनखे बेदर्दी सां शहादत ॾिनी वई। उन बारे में असां हीअ जुलूस बि कढंदा आहियूं। मुझे मुरसल आज़म जी ज़िंदगी इंसानियत जे लाइ बहितरीन नमूनो आहे। रसूलुल्लाह जी ज़िंदगी खे असां पढ़ी ॾिसूं त असांखे रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में सिर्फ़ु इश्क़ हुसैन नज़र थो अचे। हीअ असां मजे जलूसनि में दाख़िल थी करे दुनिया खे इहो पैगाम ॾियूं था पिया त जेका रसूलुल्लाह जी सीरत हुई इश्क़ हुसैन, असां इन में अची करे इहो पैगाम ॾियूं था त असां हुसैन जा आशिक़ूं, असां हुसैन सां मोहबत कंदड़ूं, असां यज़ीद जे पासे न आहियूं, असां हुसैन जे पासे आहियूं। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी इमाम बारगाह खां सिधो वञी करे मसूद खान स्टॉप ते खुआरनि जे स्टॉप ते जेको इहो जलूस आहे, हिते मजलिस बि थींदी आहे, नगर न्याज़ बि थींदो आहे, सबील बि थींदी आहे। इहो दुनिया खे असां पैगाम या हुसैन करे ॿुधाईंदा आहियूं त हिते जेको वॾो कीस थियो करबला जे अंदरि सन 61 हिजरी में, उहो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम वदीगर शोधा करबला जे मथां हिकिड़ो वॾो ज़ुल्म थियो हुयो, जेको यज़ीद ऐं उनजे लश्कर तमामु घणो सितम शबत कयो हुयो। उन्हनि जे हवाले सां इहो हिकिड़ो एहतिजाज हूंदो आहे, जंहिंजो असां जेका भरपूर नमूने असां इज़त एतिराम सां बिना कंहिं जेका कंहिं फ़ितने ऐं फ़साद जे हिकिड़ो पुरअमन थी करे हिकिड़ो एहतिजाज कंदा आहियूं। मातमी जुलूस में आज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणो आहे त मुहर्रम हराम जो महीनो शुरू थींदे ई असां कारा कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम जी यादि खे ताज़ो करण लाइ मजलिसूं, न्याज़, लंगर ऐं सबीलूं हलाईंदा आहियूं। हीअ मातमी जुलूस असांजो एहतिजाज हूंदो आहे यज़ीदियत ख़िलाफ़, ऐं असीं ॿुधाइणु चाहींदा आहियूं त हुसैनियत ज़िंदाबाद आहे ऐं यज़ीदियत मुर्दाबाद आहे। होॾां ॻाल्हि कंदे सिक्योरिटी इंतज़ाम गैर मामूल हुआ। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदिलपुर।